जय झूलेलाल, मुंहिंजो नालो विंध्या लालवानी आहे। मां पिंपरी में रहंदी आहियां ऐं मां 15 दर्जे जी शागिर्दियानी आहियां। अॼु मुंहिंजो विषय आहे सिंधी ॿोली जो महत्व। सिंधी अबाणी ॿोली मिठड़ी अबाणी ॿोली, हाँ सिंधी अबाणी ॿोली मिठड़ी अबाणी ॿोली। केतिरी त मिठी आहे असांजी सिंधी भाषा। छा अव्हांखे ख़बर आहे त अव्हांजी सिंधी भाषा 5000 साल पुराणी आहे। सिंधी भाषा पाकिस्तान ऐं दुनिया जे चङनि देशनि में ॻाल्हाई वेंदी आहे। पाकिस्तान में 41 करोड़ माण्हू सिंधी भाषा जो प्रयोग कंदा आहिनि ऐं भारत में लॻभॻि 12 करोड़ माण्हू सिंधी भाषा में ॻाल्हाईंदा आहिनि। सिंधी भाषा संस्कृत भाषा सां प्रभावित आहे। सिंधी भाषा जा 71% शब्द संस्कृत भाषा मां खंया विया आहिनि। दादा जयति वासवानी ने चयो हो त असीं सिंधी हिन वक़्तु हिकु अजीब दौरे मां गुज़री रहिया आहियूं। दादा दर्शन वासवानी चयो हो त असीं सिंधी खे पंहिंजो प्रांत कीन आहे, पंहिंजो देश कीन आहे, पंहिंजो वतन कीन आहे। वी आर स्कैटर्ड कम्युनिटी। असां सिंधी माण्हू जुदा जुदा आहियूं। दादा चयो हो त जेकॾहिं जा ॻाल्हि आहे जेकी असांखे इकठो करे सघे थी से आहे असांजी ॿोली। सभिनीनि सिंधियुनि सां हथ जोड़े वेनिती कई हुई त पंहिंजी सिंधी ॿोलीअ जो इस्तेमालु वधीक में वधीक कयो। पंहिंजे घर में पंहिंजे ॿारनि सां सिंधी ॿोलीअ में ॻाल्हायो। पंहिंजी सिंधी ॿोलीअ खे अणव कीन थियणु ॾियो। दादा चयो हो त असांजी सिंधी ॿोलीअ में, सिंधी साहित्य में, ख़ासि करे त सिंधी पोइट्री में उहे खजाना अथव जेके दुनिया खे मालामाल करे सघनि था। जॾहिं हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जो विरंगो कीन थियो हो तॾहिं पाकिस्तान जो राजा मीरक शाह ने पंहिंजे दरबारियुनि खे चयो हो त सिंधियुनि माण्हुनि जे मथां अत्याचार कयो। हुननि खे ज़बरदस्ती कयो त उहे सिंधी भाषा छॾे करे उर्दू भाषा अपनाइनि, पर सिंधी माण्हुनि ने उर्दू भाषा अपनाइण सां मना करे छॾियो ऐं मीरक बादशाह जे दरबार में वञी करे 7 ॾींहंनि जो वक़्तु वरितो। मीरक बादशाह ने उन्हनि खे मोहलत ॾिनी ऐं चयो त हिन खां पोइ तव्हांखे उर्दू भाषा अपनाइणी पवंदी। पोइ सिंधी माण्हू सिंधु नदीअ ते वञी करे हिकु कठोर हवन कयूं जंहिंमें सुबुह खां वठी राति ताईं न हुननि कुझु खाधऊं न पीतऊं, वॾे बुज़ुर्ग खां वठी नंढे ॿारनि ताईं, ऐं लाल साईं खे सचे दिलि सां पुकारियो। अची वई जॾहिं लाल साईं ने सभिनीनि सिंधियुनि खे दर्शन ॾिनो ऐं चयो मुंहिंजा भक्तजनों, मां तव्हांजी रक्षा करण लाइ हिते आयो आहियां ऐं तव्हां वञी करे मीरक बादशाह खे चयो त असांजो हिंदुनि जो राखो रखवाल आयो आहे ऐं तोखे सबक़ सेखारणु आयो आहे। हुन खां पोइ लाल साईं ने पिता रतन राय ऐं माता देवकी जे घर जनमु वरितो, जिते लाल साईं जो नालो उदय चंद पियो। ऐं हुन खां पोइ लाल साईं ने मीरक बादशाह ऐं हुन दरबारियुनि खे सबक़ सेखारियो ऐं सिंधी माण्हुनि जी रक्षा कई। ऐं हुन खां पोइ मीरक बादशाह ने पंहिंजी सॼी माल मिल्कियत छॾे करे लाल साईं जो सचो भक्त ठही वियो। राम पंजवाणी जी ने सिंधियुनि खे हिकु मूल मंत्र ॾिनो, उहो आहे जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा पार। अॼु जिते सिंधी आहिनि हुते लाल साईं आहे। जय झूलेलाल।